जिन आण लाड़कण लगो शाहआबाद गोठ में मौजूद आहियां। हिते शहजादो अबड़ो ऐं सेठार घिटी जे मामले ते तू में थी आहे। अचो त वधीक शहजादे अबड़े को ॻाल्हि ॿोल पुछूं तो अदा साईं जो छा बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा जो नालो शहजाद अबड़ो से। शहजाद अबड़ा छा मसलो थियो बाबा? सही ही असांखे वॾेरो ज़ाइद हुसैन कलेड़े ज़मीन ॾिनी आहे, असां घर ठाहिराया आहिनि। हीअ असांखे घिटी आहे। हिन घिटीअ में रोशन सेठार ऐं मंज़ूर सेठार ऐं इहो मुर्तज़ा सेठार जा घर आहिनि। हिननि खे असां 2-3 दफ़ा चयो आहे दादा ही तव्हांजी नाली आहे, इन खे तव्हां मूंखे साल थी वियो आयो आहियां त इन में पाइप विझो, असांखे रस्तो सही करे ॾियो, गंदगी न कयो, छेणा न उछलियो। हे हुन ॻाल्हि खे न पिया ॿुधनि। जंहिंखां पोइ यको मुसलसल बर्दाश्त कंदा आयासीं। उन ॾींहुं मुंहिंजा बाबा साईं कुराड़ो आहे, राति जो अचे पियो ढिंगरनि में फाथो। मां सुबुह जो हिननि खे दाह ॾिनी, दाह ॾियण सां हे मूंसां विड़ी पिया। विड़ी त पवण खां पोइ मुंहिंजा नंढड़ा बि ईअं थींदो आहे, ॻोठ जो माहौल आहे, सॼो ॻोठ अची वियो, छॾाए विधऊं। जंहिंखां पोइ असां घर लायासीं। वरी राति जो मुॾे जेको आहे एहसान सेठार, उनजी अमड़, उनजो पुटु, उनजी घरवारी मेड़ खणी आया। त दादा असांजी ग़लती आहे ऐं असांजे नंढड़े ग़लती कई आहे, तव्हांजो हक़ु आहे, रस्तो असांखे माफ़ु कयो। मां एहसान खे चयो मदा मुॾे तूं अची या पाड़े जी ॻाल्हि आहे, मुंहिंजो भाउ आहीं, असां अमन पसंदि आहियूं, मां सोशल वर्कर बि आहियां ऐं असां तोखे बशकियो आहे, बचिड़ा न आणी आहे, हाणे बि तोखे बशका। ॿिए ॾींहं ते वञी ॻोठ जे बासर माण्हू अॾे दाह खणी विया ऐं उहो बासर माण्हू हिते अचे 100 माण्हू सां गॾिजी मुंहिंजे दर ते अची मूंखे संगीन नतीजा भोॻण, मौत मार धमकियूं ॾियण ऐं मूंखे चई त गुम कराए छॾींदोसांइ, मुंहिंजो नालो बि न ईंदो, तूं हिते ॻोठ में दादागिरी थो करे। मूंखे ॿुध त सही न, जेकॾहिं तो ॾे फरियादी आया आहिनि त मां जवाबदार खे बि ॿुध। मूंखे बिना ॿुधण जे मूंखे धमकियूं ॾेई मोटियो हलियो वियो। आउं पंहिंजे अबड़ो क़ौम जे चीफ सरदार मोहतरम ज़ुल्फ़कार ख़ान कमारी साहिब ॾे वियो आहियां। इन ॻाल्हि जी शिकायत मां उनखे बि करे आयो आहियां। साईं जन बि मूंखे मुंहिंजी फुल मदद पुरअमन रहण जी अपील कई आहे त को बि तव्हां कदम न खणिजो, भली अॻिला तव्हां ते कहिड़ो बि एक्शन खणनि। मुतालबो मुंहिंजो अदा इहो आहे, मां IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो खे पुरज़ोर अपील थो कयां त साईं ही अमन जो ॻोठ आहे। हिते ही जेको बासर माण्हू आहे उहो ॻोठ में जेको आहे सो अमन नथो चाहे, जंहिंजो असां चऊं था त नोटिस वरितो वञे जीअं अॻिते हली को जानी नुक़सान न थिए। अच्छा, तव्हांजो घिटी वारे मामले ते कहिड़ो मुतालबो आहे? जेको हाणे घिटी वारो मसइलो हले थो, प्लाट जंहिंजो आहे उन सां कहिड़ो मुतालबो आहे? साईं उन खां असांजो इहो मुतालबो आहे त असांखे हीअ घिटी सिधी करे ॾे ऐं हिते असांखे जेकॾहिं हो नथा विझी ॾियनि त असांखे तूं पाइप लाइन विझी असांखे घिटी क्लियर करे ॾे। तव्हां घिटी पाण ॾिठी त केॾी गंदगी आहे, उन घिटीअ में ढिंगर रखणु, मेहुनि जा छेणा रखणु, होॾां पाइप लाइन न विझणु, असां इंसान आहियूं, ओॾरी त न ईंदासीं। हाणे इन तहत असां अर्ज़ु था कयूं, पुरज़ोर अपील था कयूं, आला जेको आहे सो जेके इदारा आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त ही मसइले में संजीदा थियनि ऐं अचनि, असांजी मदद कनि, जीअं ॻोठ में का वधीक नुक़सान न थिए। उन सां गॾु आउं पंहिंजे तक जे MPA मोहतरम सुहेल अनवर सियाल साहिब खे बि अपील थो कयां त साईं अचो ऐं हिते अमन करायो ऐं महिरबानी कयो, तव्हां संजीदा थियो। ऐं भाउ तारिक हुसैन सियाल साहिब, उहो असांजो भाउ बि आहे ऐं असांजो मौसन बि आहे, उहो पाण सोशल वर्कर बि आहे। ऐं तारिक हुसैन सियाल साहिब खे बि चवां थो त साईं तव्हां अचो, हिते अचे ॾिसो, तव्हां घिटी घुमो, कंहिंजो ॾोह आहे उन जो इंसाफ़ तव्हां कयो ऐं हिन माहौल खे ऐं असांजे हिन ॻोठ खे पुरअमन बणायो। इहे ॻाल्हि ॿोल ॿुधी त असां फितनो फसाद नथा चयूं, असां पुरअमन शहरी आहियूं। आउं लाड़काणे जे लॻभॻि शाहबाद ॻोठ में रहाको आहियां। तूं में असां जहिड़ो था चवणु चाहियूं, जेके मां SSP IG लाड़काणे को वसर को शेर साहिब हुजे या ख़ुदारा असांखे सुलो कराए वञे ऐं हिकु ई ॻोठ आहे, जीअं असां पंहिंजो रस्ते सां रस्तो सां जीअं असांजो पुरअमन थिए।